अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيب قلوبنا ومولانا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا وصلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وصحبه وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الدين عند الله الإسلام صدق الله العظيم मुझे मुहतरम दोस्तों, अज्जह नाज़ीम शान अज़मत इस्लाम कॉन्फ्रेंस में असां सब अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण जे लाइ जमा थिया हूं। मखदूमुल उलमा मखदूमुस सलहा हज़रत साईं अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुम लालिया स्टेज ते मौजूद आहिनि। उन्हनि जी मौजूदगी में मां तफ़सीली कुछ बयान न कंदुसि, मुख़्तसरन ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे सही समझाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अव्हां खे सही समझण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इफ़हाम ऐं तफ़हीम खां बाद रब्बे ज़ुल्मन जानिबैन खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला फ़रमायो त बेशक दीन अल्लाह ताला जे नज़दीक सिर्फ़ इस्लाम आहे। हिकु दीन, ॿियो आहे मज़हब। दीन ऐं मज़हब में कुछ फ़र्क़ आहे। मज़हब इबादत ऐं अक़ाइद सां ताल्लुक़ रखे थो, जॾहिं त दीन इबादत, अक़ाइद ऐं अदालत ऐं हुकूमत सां ताल्लुक़ रखे थो। रब्बे ज़ुल्मन फरमायो त दीन अल्लाह ताला जे नज़दीक सिर्फ़ इस्लाम आहे, यानी हुकूमत भी उहा जेका इस्लाम वारी, अदालत भी उहा जेका इस्लाम वारी, इबादत भी उहा जेका इस्लाम वारी, अक़ाइद भी उहे जंहिंजी रहनुमाई इस्लाम करे थो। इन खां अलावा समूरियूं शयूं मनसूख़ आहिनि। इस्लाम जी अज़मत इहा ई आहे त अल्लाह तबारक व तआला इस्लाम खे नासिख़ करे मोकिलियो, बाक़ी दीननि खे मनसूख़ बणाए छॾियो। अल्लाह तबारक व तआला फरमायो बेशक दीन अल्लाह जे नज़दीक सिर्फ़ इस्लाम आहे, यानी बाक़ी दीन समूरा मनसूख़ आहिनि। अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ दीननि खे मनसूख़ न कयो, उन्हनि दीननि जे किताबनि खे मनसूख़ कयो। सिर्फ़ उन्हनि किताबनि खे मनसूख़ न कयो, बल्कि उन्हनि दीननि जी ज़बानुनि खे मनसूख़ कयो, उन्हनि किताबनि जी ज़बानुनि खे मनसूख़ कयो। अॼु दुनिया जे तख़्ते ते न तौरात जी ज़बान ॻाल्हाई थी वञे, न दुनिया जे तख़्ते ते इंजील जी ज़बान ॻाल्हाई थी न वञे, न सुरियानी ज़बान न इब्रानी ज़बान दुनिया जे तख़्ते ते कंहिं भी जगह ते ॻाल्हाई थी वञे। जेकॾहिं पूरी दुनिया में ॻाल्हाई थी वञे त उहा क़ुरान मजीद जी ज़बान आहे, जेका अरबी ज़बान पूरी दुनिया में फैलजंदड़ ऐं फुलजंदड़ नज़र थी अचे। अल्लाह तबारक व तआला इस्लाम खे नासिख़ बणायो, यहूदियत ऐं नसरानियत खे मनसूख़ बणायो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान खे नासिख़ बणायो, तौरात इंजील ज़बूर के मनसूख बनायो। अल्लाह तबारक व तआला अरबी ज़बान के नासिख़ बनायो, बाकी ज़बानुनि खे उन जे मुक़ाबले में मनसूख बनाए छॾियो। अॼु दुनिया जे तख़्ते ते आसमानी किताबनि मझां ॻाल्हाई वञण वारी जेकॾहिं ज़बान दुनिया जे तख़्ते ते मौजूद आहे त उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ क़ुरान वारी ज़बान, इस्लाम वारी ज़बान, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी ज़बान मौजूद।
नारे तकबीर, शाने कुरान, अज़मते कुरान, नारे तकबीर। इस्लाम जी अज़मत बाकी दीनन का मथा ही आहे। बाकी दीनन जो सिलसिलो अवांखे मालूम आ यहूदीयत में कुछ शामिल नथो थी सके, नसरानीयत में कुछ शामिल नथो थी सके, लेकिन इस्लाम हर कंहिं जा लाइ दरवाजा खोले छॾिया आहिनि। इस्लाम हर क़ौम खे क़बूल करे थो, इस्लाम हर रंग ऐं नस्ल खे क़बूल करे थो। यहूदीयत न रंग खे क़बूल करे, न नस्लुनि खे क़बूल करे, न क़ौमुनि खे क़बूल करे। यहूदी सिर्फ उहे ई जेके नस्ली यहूदी आहिनि, इन खां सवा को यहूदी नथो थी सके। मुसलमान नस्ली मुसलमान भी आ, नवा मुसलमान भी थी सघनि था। ये इस्लाम जी अज़मत आहे बाक़ी दीननि जे मुक़ाबले में। मुझा मोहतरम दोस्तों, इस्लाम के अल्लाह तबारक व तआला इम्तियाजी हैसियत अता फरमाई आ बाकी दीननि जे मुक़ाबले में। अल्लाह तबारक व तआला हिन कुरान मजीद के बाकी किताबन के मुकाबले में उवा अहमियत ऐं उवा हैसियत अता फरमाई जो उहे किताब महफूज न थी सघिया, सीनन में महफूज न थी सघिया। अल्लाह तबारक व तआला सिर्फ ऐं सिर्फ कुरान मजीद के सीने में महफूज कयो। अल्लाह तबारक व तआला इन कौम जे सीनन में जेकॾहिं किताब महफूज कयो आ तो वो कुरान मजीद आ। बाकी इन जे मुकाबले में को ॿियो किताब न आहे जेको सीनन में महफूज हुजे। अल्लाह तबारक व तआला इहा भी इस्लाम के बाकी दीनन के मुकाबले में, बाकी किताबन के मुकाबले में इस्लाम के फौकियत ऐं अज़मत अता फरमाई आ। तो मुझा मोहतरम दोस्तों, अच हिन अज़मत इस्लाम कॉन्फ्रेंस में इस्लाम जी फौकियत, इस्लाम जी इम्तियाजी हैसियत के मां अर्ज कंदे इन्हनि शयुनि खे निखेड़ींदो थो हलां त जनाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया के दीन इस्लाम मिलियो। बाकी अंबिया के मुकाबले में इमामुल अंबिया के मकाम मथा हो मिलियो। तो मुझा मोहतरम दोस्तों, इस्लाम के कहीं इलाके जो दीन करे अल्लाह तबारक व तआला न मोकिलियो, कहीं खिते जो दीन न बनायो, बल्कि पूरी दुनिया के लाइ दीन करे मोकिलियो। जनाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आखिरी नबी करे मोकिलियो ऐं पूरी दुनिया के लाइ, पूरी उम्मत के लाइ, पूरी इंसानियत के लाइ आखिरी नबी ऐं रसूल करे मोकिलियो। जॾहिं त ॿिया नबी कंहिं खितनि जे लाइ, कंहिं क़ौमुनि जे लाइ, कंहिं इलाक़नि जे लाइ हुया। इहा इस्लाम जी अज़मत आहे, ये कुरान जी अज़मत आ, ये इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा सरवरे कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत आ। मुझा मोहतरम दोस्तों, जनाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत के तव्हां ॾिसो। जनाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1.25 लाख नबी जिन जी इमामत कन था पिया। यह भी इस्लाम जी अज़मत आ। जनाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैदान महशर में शफाअत कंदा, यह भी इस्लाम जी अज़मत आ। इस्लाम जी अज़मत जो शुमार कंदो तमाम घणी अज़मतूं आहिनि इस्लाम जूं। बाकी दीनन के मुकाबले में वे दीन न रहा, न वे दीन नाफिज थी सघनि था। जेकॾहिं हिन धरती ते नाफिज थी सघे थो तो वो इस्लाम नाफिज थी सघे थो। ऐं इस्लाम खे अल्लाह तबारक व तआला हिन धरती ते निफाज़ जहिड़ा। नारे तकबीर, शाने कुरान, शाने मुस्तफा, अज़मते मुस्तफा, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। इस्लाम हिन धरती जो मुक़द्दर थी चुको आहे। इंशाअल्लाह हिन धरती ते इस्लाम नाफिज कंदासीं। सब तैयार आहियो? केड़ा केड़ा तैयार हैं इस्लाम जे? तकबीर, अज़मते इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। निफाज़ इस्लाम जे लाइ डाकण जो पहिरियों डाको चढ़णो आहे इंशाअल्लाह मुस्तक़बिल करीब में। वो डाको आहे बल्दियाती इलेक्शन की सूरत में। इंशाअल्लाह बल्दियाती इलेक्शन में ॾाढनि खे शिकस्त ॾींदासीं इंशाअल्लाह। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। जै कौमी दौलतुन के, जै कौमी खजानन के माले गनीमत समझी करे लुटियो आ, इंशाअल्लाह असां उन जो एहतिसाब कंदासीं।
वो एहतिसाब जो ॾिहाड़ो हाणे परे न आहे। इंशाअल्लाह 31 अक्टूबर जो ॾिहाड़ो इन धरतीअ ते जमीयत उलमा इस्लाम जे फतह जो ॾिहाड़ो। ऐं असां इहा इलेक्शन खटे करे तुर्की जो तुर्की में सिर्फ हिकड़े इलाके ते रजब तैयब अर्दगान सिर्फ हिकड़े इलाके ते मेयरशिप हासिल करण का बाद में हिकड़ो नमूनो ॾिनो। इंशाअल्लाह असां भी बतौर सिंबल जे बतौर नमूने जे असां हिकड़ी हुकूमत नंढी सतह जी भी कायम कंदासे ऐं दुनिया के ॾेखारींदासे त असां हेड़े तरीक़े सां हुकूमत हलाए सघूं था। जेकॾहिं असां इलाके में अहिड़ी हुकूमत हलाए सघूं था त असांजो हक़ आहे त असांखे हिन धरती ते भी अहिड़ी हुकूमत करण ॾिनी वञे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजल रहमान, नारे तकबीर। तुर्की में इस्लामी हुकूमत जेला जेका राह हमवार थी उन जो भी बुनियादी डाको पहरियों डाको बल्दियाती इलेक्शन ही उतों जो मकामी चूंडियूं हुयूं। मकानी चूंडुनि में तुर्की जी इस्लामी जमात वह खटे आई खटे अची हिकड़े शहर में मुकम्मल अहिड़ी हुकूमत ठाहे ॾेखारियो जेका बतौर अलामत जे हुई बतौर सिंपल जे हुई जंहिंखे ॾेखारे करे पूरे तुर्की वारनि खे ही ऐलान कयो त असां जेकॾहिं हिक शहर में अहिड़ी हुकूमत हलाए सघूं था त असां हक़ रखूं था त पूरी तुर्कीअ में असांखे हुकूमत ॾिनी वञे। ऐं उते उन बुनियाद ते सिर्फ मकानी चूंड में एक इलाके में हुकूमत कायम करण का बाद में उनके बतौर सिंपल जे पेश करे उन्हनि उतां जे अवाम खां या घुर कई त असांखे बाक़ी इलाकनि में भी वोट ॾियो असां पूरे मुल्क खे ठाहींदासीं। असां भी हिन पंहिंजे इलाके वासियुनि खे इहो ई मुतालबो कयूं था त ईंदड़ इलेक्शन में जमीयत उलमा इस्लाम जे नुमाइंदनि खे भरपूर सपोर्ट कयो, भरपूर वोट ॾियो। भरपूर वोट ऐं सपोर्ट खां बाद में जमीयत उलमा इस्लाम तव्हां के बतौर सिंपल जे बतौर अलामत जे बतौर नमूने जे एक नंढड़ी हुकूमत ठाहे ॾेखारींदी जंहिंमें मुकम्मल अवाम के पंहिंजा हक़ मिलंदा। इस्तिहसाली कुव्वतुनि खां हक़ वापस वठी मज़लूम अवाम के ॾिना वेंदा। जॾहिं मज़लूम अवाम के पंहिंजा हक़ मिलंदा त पोइ असां इन शइ जी घुर कंदासीं त ईंदड़ जनरल इलेक्शन में जमीयत उलमा इस्लाम के कामयाब करायो वञे। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। जेकॾहिं तुर्की जी सरजमीन ते हिकड़े सिंपल जे तौर ते हिक इलाके में हुकूमत कायम करे पूरे तुर्की में इस्लामी हुकूमत कायम करे सघे थी त पोइ कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान साहब जा ही जलाला ही जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन भी तैयार थे पंहिंजनि इलाकनि में हिकड़ियूं नंढड़ियूं हुकूमतूं जेके ईंदड़ इलेक्शन जे बुनियाद ते नंढड़ियूं नंढड़ियूं मकानी हुकूमतूं ठहंदियूं मकामी सतह जो हुकूमतूं ठहंदियूं इनखे बतौर सिंबल जे अवाम जे दरमियान पेश कंदासीं ऐं इंशाअल्लाह उन बुनियाद ते असां कामयाबी हासिल कंदासीं। नारे तकबीर, कल भी मुफ्ती जिंदा था, कल भी मुफ्ती जिंदा था, कल भी सुमरो जिंदा था, कल भी सुमरो जिंदा था। नारे तकबीर। वो ॾींहुं परे न आहे जॾहिं हक़दारनि खे हक़ मिलंदा जॾहिं मज़लूम अवाम जी फरियाद रसी थींदी उन्हनि जे फरियाद जो दाद थींदो। इंशाअल्लाह वो ॾींहुं परे न आहे जॾहिं हिन धरती ते मिल्लत इस्लामिया जो अज़ीम रहबर अज़ीम कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान साहब इन मुल्क में इस्लामी निज़ाम जे निफ़ाज़ जो ऐलान कंदो। तव्हां सब बाह बेड़ी थींदो कायदे मिल्लत इस्लामिया जा सब तैयार आहियो। मुस्तक़बिल तव्हां जो हालात वाज़िह जो रुख अख्तियार करे चुका है त जेकॾहिं हिन मुल्क खे ज़रूरत आहे कंहिं सबूत जी कंहिं शख़्सियत जी कंहिं फर्द जी त उहा सबूत उहा शख़्सियत ऐं उहो फर्द उहो असांजो कायदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब आहे। जय हिन मौके ते अजीम नाज़िक तरीन मोड़ ते मुल्क जे हिकड़े
बरंदड़ बाह के विस्माइण में बुनियादी किरदार अदा कयो, इन मुल्क के त्रुड़ण का बचायो, इन मुल्क में घर घर छेड़े थियण का बचायो। जो असांजे कायदे मिल्लत इस्लामी जो मुस्तहसन इक़दाम है, ऐं उन इक़दाम जे तहत असांजे कायदे मुहतरम इन मुल्क के बाह का बचायो आ। इंशाअल्लाह असां इन मुल्क जो ठीक ठाक दिफा कंदासीं। असां समूरन करप्ट हुक्मरानन का करप्शन जो हिसाब वठंदासीं। जन हिन मुल्क जे बजट के माल गनीमत समझो, जन हिन मुल्क जे बजट के दुश्मन जो माल समझी करे बिनी हथन सा लुटियो। इंशाअल्लाह उनन जो एहतिसाब करीब आ। इंशाअल्लाह असां उनन का कौमी खजानन मां लुटियल दौलत वापस वठी करे पंहिंजे कौमी खजानन के भरींदासीं। इंशाअल्लाह उहा बजट हिन मुल्क जे मथा खर्च कंदासीं। सब तैयार आहियो, सब तैयार आहियो। कायदे मिल्लत इस्लामी जा हजरत मौलाना फजलुर रहमान साहब जन जो ही ऐलान है त ईंदड़ इलेक्शन में बल्दियाती इलेक्शन में असां पंहिंजो पाण निभायूं। खास करे जन इलाकन में इलेक्शन थे थी, सिंध ऐं पंजाब में इन मरहले में जेका इलेक्शन थे थी इन में पंहिंजो पाण मल्हाइणो आ। सब तैयार आहियो, पाण मल्हाईंदो या ॾाढनि खां जुझी वेंदो, धोतारन खां जुझो था, शायद जुझो था। जुझणो सिर्फ एक रब खां है। वो रब जेतरे ताईं असां के इन जान में जान रखी थे एतरे ताईं कंहिं माउ जे लाल खे या ताकत ना है त असां खां जान मथां जान खसे वठे। असां इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में पाण मल्हाईंदासीं। ऐं असांजे कायदे मुहतरम कायदे मिल्लत इस्लामी जा हजरत मौलाना फजलुर रहमान साहब जन कोयटा जे अजूब स्टेडियम में जमात का ही वचन वरतो, ही वादो वरतो त ईंदड़ इलेक्शन में धांधली थियण न ॾींदासीं। इस पूरी जमात जंहिंमें लखे कारकुन मौजूद हा, समूरन कायदे मिल्लत इस्लामी जा हजरत मौलाना फजलुर रहमान साहब सां वादो कयो त ईंदड़ इलेक्शन में असां धांधली थियण न ॾींदासीं। पर जेकॾहिं धांधली कई वई त इन सूरत में धांधली वारी हुकूमत खे हलण न ॾींदासीं। सब तैयार आहियो त ईंदड़ इलेक्शन में धांधली थियण न ॾींदासीं। पर जेकॾहिं को धांधली जे ज़ोर ते अचण जी कोशिश करे त असां अहिड़ी हुकूमत खे हलण न ॾींदासीं। इंशाअल्लाह मुस्तक़बिल असांजो आहे ऐं इंशाअल्लाह असां फतह हासिल कंदासीं। जेको कुझु मां चयो अल्लाह तबारक व तआला मक़बूल मंज़ूर फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।